أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فما لكم في المنافقين فئتين والله أركسهم بما كسبوا أتريدون أن تهدوا من أضل الله ومن يضلل الله فلن تجد له سبيلا ودوا لو تكفرون كما كفروا فتكونون سواء فلا تتخذوا منهم أولياء حتى يهاجروا في سبيل الله فإن تولوا فخذوهم واقتلوهم حيث وجدتموهم ولا تتخذوا منهم وليا ولا نصيرا إلا الذين يصلون إلى قوم بينكم وبينهم ميثاق أو جاءوكم حصرت صدورهم أن يقاتلوكم أو يقاتلوا قومهم ولو شاء الله لسلطهم عليكم فلقاتلوكم فإن اعتزلوكم فلم يقاتلوكم وألقوا إليكم السلم فما جعل الله لكم عليهم سبيلا ستجدون آخرين يريدون أن يأمنوكم ويأمنوا قومهم كلما ردوا إلى الفتنة أركسوا فيها فإن لم يعتزلوكم ويلقوا إليكم السلم ويكفوا أيديهم فخذوهم واقتلوهم حيث ثقفتموهم وأولئكم جعلنا لكم عليهم سلطانا مبينا صدق الله العظيم. शायद तव्हां जे लाइ जो मुनाफ़िकनि जे बारे में तव्हां बटोला थी विया आहियो ऐं अल्लाह ताला ऊंधो कयो इन्हनि खे उन जे करे जो कमायूं। छा इरादो कयो था तव्हां हिदायत करण जो जंहिंखे अल्लाह गुमराह कयो ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे वो हरगिज़ न लहंदे तूं इन जे लाइ को बि रस्तो। चाहिनि था जेकर कुफ़ुर कयो तव्हां जीअं जो कुफ़ुर कयो आहे इन्हनि पोइ थी पोइ तव्हां बराबरि पोइ न वठो तव्हां इन्हनि मां दोस्त एतिरे ताईं जो हिजरत कनि अल्लाह जे रस्ते में पोइ जेकॾहिं पुठी फिरी वञनि पोइ वठो तव्हां इन्हनि खे ऐं क़त्ल कयो तव्हां इन्हनि खे जाथे लहो तव्हां इन्हनि खे ऐं न वठो तव्हां इन्हनि खां कंहिं बि दोस्त खे ऐं न की कंहिं बि मददगार खे मगर उहे माण्हू जो पहुचनि था अहिड़ी क़ौम जे तरफ़ जो तव्हां जे विच में ऐं इन्हनि जे विच में को मुआइदो आहे या आया तव्हां वटि जो तंग आहिनि सीना इन्हनि जा जो लड़ाई कनि तव्हां सां या लड़ाई कनि पंहिंजे क़ौम सां ऐं जेकॾहिं चाहे अल्लाह ताला त मुसलत करे इन्हनि खे तव्हां जे मथां पोइ अलबत लड़नि तव्हां सां पोइ जेकॾहिं पासो कनि तव्हां खां पोइ न लड़नि तव्हां सां ऐं आछ कनि तव्हांखे सुलह जी पोइ न कयो आहे अल्लाह ताला तव्हां जे लाइ इन्हनि जे मथां कंहिं बि रस्ते खे अन क़रीब लहंदो तव्हां ॿियनि खे जेके इरादो कनि था त अमुन में रहनि तव्हां खां ऐं अमुन में रहनि पंहिंजे क़ौम खां जॾहिं जॾहिं जो मोटाया था वञनि फितने जे तरफ़ त ऊंधा किरिया था वञनि इन में ऊंधा किरी था पवनि इन में पोइ जेकॾहिं न पासो कनि तव्हां खां ऐं आछ कनि तव्हां जे तरफ़ सुलह जी ऐं रोकिन पंहिंजे हथनि खे पोइ पकड़ियो तव्हां इन्हनि खे ऐं क़त्ल कयो तव्हां इन्हनि खे जाथे लहो तव्हां इन्हनि खे ऐं इहे आहिनि जो कयोसीं असां तव्हां जे लाइ इन्हनि जे मथां
दलील पधरे के। सूरतुन निसा जो 11 रुकू, 5 सिपारे जो 8 रुकू, आयत नंबर 87 का आयत नंबर 91 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन रुकू जे आयतुनि जी वज़ाहत ऐं तफ़सीर अरबी तफ़सीर जलालैन अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जे तफ़सीर मां इख़्तिसार सां पेश थी कजे। सफ़ो नंबर 83 तां पहिरीं आयत में अल्लाह ताला अहले ईमान के ख़िताब फ़रमायो त तहां मुनाफ़िकनि जे बारे में बटोला छो थी विया आहियो। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त मक्कतुल मुकरमा मां कुछ माण्हू हिजरत करे आया हा, पोइ वरी इहे मुनाफ़िक क़िस्म जा माण्हू हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त वठी चयूं त असांखे मदीनतुल मुनव्वरा जी हवा मुवाफ़िक़ नाहे। पोइ वरी मक्के में मोटी अची पंहिंजे काफ़रनि सां मिलिया। पोइ किन मोमिननि चयो त इहे काफ़र हुया ऐं आहिनि, किन चयो त इहे मोमिन ऐं किन चयो त इहे मुनाफ़िक मुर्तद। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त तव्हां इन्हनि जे बारे में बटोला छो थी पिया आहियो। इहे जेके हुया पंहिंजे हक़ीक़त ते मोटिया। इन्हनि कुफ़ुर ऐं मआसी जे करे जेको कुझु कमायूं कयूं उन ई पंहिंजे हक़ीक़त ऐं असलियत ते अल्लाह ताला इन्हनि खे ऊंधो कयो। यानी मुनाफ़िक क़िस्म जा माण्हू हुया, मुर्तद क़िस्म जा माण्हू हुया। बज़ाहिर तौर ते इस्लाम जी दावा कनि पिया, हक़ीक़त में उहे मुस्लमान न हुया। तव्हां मुस्लमाननि खे इन्हनि जे बारे में इहो गुमान न करणु घुरिजे त इहे मुस्लमान हुया, बल्कि इहे मुर्तद हुया। अल्लाह ताला दरियाफ़्त फ़रमायो, छा तव्हां जो इहो इरादो आहे छा जंहिंखे अल्लाह गुमराह करे त तव्हां उन खे हिदायत ॾेई सघंदो छा? जंहिंजे मुक़द्दर में अल्लाह जे तरफ़ां हिदायत नाहे त तव्हां उन खे हिदायत ते मजबूर नथा करे सघो। इन्हनि माण्हुनि जे लाइ हिदायत जो रस्तो नाहे। हिदायत जो रस्तो अल्लाह ताला जे तरफ़ां हासिल थींदो आहे। बाक़ी काफ़रनि जी तमन्ना इहा हूंदी आहे त जीअं इहे काफ़र आहिनि, जीअं इन्हनि कुफ़ुर कयो आहे, पोइ तव्हां बि ईअं कुफ़ुर कयो। पोइ तव्हां ऐं इहे ॿई काफ़र बराबरि थी पोइ जीअं उहे काफ़र तीअं तव्हां काफ़र। काफ़रनि जी मुस्लमाननि मां हिकिड़ी तमन्ना ऐं ख़्वाहिश आहे त मुस्लमान कीअं काफ़र थियनि। अॼुकल्ह बि कुफ़ुर जी इहा ई महिनत आहे, कुफ़ुर जी इहा ई मशीनरी आहे त मुस्लमान कुफ़ुर जे तरफ़ कीअं अचे। अल्लाह ताला हुकुम फ़रमायो त इन्हनि काफ़रनि खे दोस्त न बणायो। जो इन्हनि खे तव्हां दोस्त बणायो एतिरे क़दर जो हिजरत फ़ी सबीलिल्लाह कनि, ईमान जे करे पंहिंजो वतन छॾनि, पंहिंजा इलाइक़ा छॾनि, ईमान जे करे क़ुर्बानी कनि। हिजरत 3 तरहनि जी आहे। हिकिड़ी हिजरत मक्कतुल मुकरमा मां निकिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मदीनतुल मुनव्वरा जे तरफ़ कई, बाज़ हज़रात हबशा जे तरफ़ कई इब्तिदा में, पोइ वरी मदीनतुल मुनव्वरा जे तरफ़। हिकिड़ी इहा हिजरत आहे। ॿी हिजरत ई आहे जीअं मुनाफ़िक इहे माण्हू निकिरी आया मके मां, पोइ वरी मोटी मदीने पहुता, वरी मोटी साॻो मके पंहिंजे काफ़रनि ॾे विया। उन्हनि बि हिजरत कई पर का सही इरादे ऐं सही नियत सां न कयूं। टी हिजरत आहे गुनाहनि खे छॾे ॾियणु, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे रोके छॾणु। इहा हिजरत ता क़यामत बाक़ी आहे जो माण्हू गुनाह खे छॾे ॾे, गुनाहनि जे रस्ते जे इख़्तियार करण खां पंहिंजो पाण खे बचाए पासो करे वञे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो, पोइ जेकॾहिं इहे फिरी वञनि पोइ इन्हनि खे पकड़ियो, क़ैदी कयो ऐं इन्हनि खे क़तल कयो। जिते तव्हां इन्हनि खे लहो, इन्हनि खे दोस्त न बणाइजो, इन्हनि खे पंहिंजो मददगार न सम्झो, इहे तव्हांजा दुश्मन आहिनि। पर जेकॾहिं इहे वञी मिलनि था अहिड़ी क़ौम सां
जंहिं क़ौम जे विच में ऐं तव्हांजे विच में को मुआइदो आहे, को अमुन अमान जी ॻाल्हि आहे, त पोइ तव्हां इन्हनि खे अमुन फ़राहम कजो। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हिलाल इब्न उवैमर असलमी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अमानतूं हवाले करे उनखे मक्कतुल मुकरमा में मुक़ररु करे पाण मदीनतुल मुनव्वरा तशरीफ़ फरमा थिया। वो फरमायूं त जंहिंखे अची पनाह वठंदो हज़रत हिलाल बिन उवैमर असलमी खां त पोइ उनखे पनाह मिलंदी। अहिड़े नमूने सां जंहिं क़ौम सां मुआइदो आहे, मुआइदे जी रिआयत करणी आहे। या अचनि था तव्हां वटि पर इन्हनि जा सीना तंग आहिनि लड़ाई करण खां, तव्हां सां या पंहिंजे क़ौम सां, इहे तव्हां सां बि नथा लड़नि, तव्हांजे ख़िलाफ़ का बि अहिड़ी चुरपुर या हरकत नथा कनि, पोइ तव्हां इन्हनि खे जेको आहे कुझु बि न चओ। जेकर अल्लाह ताला चाहे त इन्हनि खे तव्हांजे मथां मुसलत करे सघे थो, इन्हनि खे ताक़त ॾे, पोइ इहे तव्हां सां लड़ी था सघनि, पर अल्लाह ताला इन्हनि जे दिलनि में तव्हांजो रोब विधो आहे, पोइ तव्हांजे ख़िलाफ़ु कुझु बि नथा कनि, त पोइ तव्हां इन्हनि सां न कयो। पर जेकॾहिं तव्हां का पासो था करे वञनि, तव्हां सां लड़ाई बि नथा कनि, तव्हांखे सुलह जी आछ था कनि, पोइ हाणे क़तल गिरफ़्तार वग़ैरह करिणो न आहे, सुलह जी आछ कनि था त सुलह करिणो आहे। ऐं कुझु ॿिया माण्हू आहिनि जेके इरादो कनि था ऐं यअमनूकुम बेज़हारिल ईमान इंदकुम, तव्हां वटि अमुन वठनि, अमुन में रहनि, ईमान ज़ाहिर कनि, ऐं पंहिंजे क़ौम में वरी जॾहिं वञनि त कुफ़ुर ज़ाहिर करे उन्हनि वटि अमुन हासिल कनि। पोइ अल्लाह ताला फ़रमाए इहे फितने में मुब्तला आहिनि, इन्ही में ऊंधा थी करे किरी था पवनि, इहे फितने में मुब्तला आहिनि। काफ़रनि ॾे वञनि था त काफ़र, मुस्लमाननि ॾे अचनि था त मुस्लमान, हिकु राह ते बीही रहनि, अल्लाह ताला जे तरफ़ां हिफ़ाज़त जो इंतज़ाम थींदो। पोइ जेकॾहिं तव्हां खां पासो बि न कनि, सुलह जी आछ बि नथा कनि, पंहिंजा हथ बि जंग खां नथा रोकनि, पोइ तव्हां इन्हनि खे क़ैदी बि बणायो, इन्हनि खे क़तल बि कयो जाथे लहोनि। इन्हनि जे मथां हाणे तव्हांखे दलील आहे शरई तौर ते अल्लाह जे तरफ़ां तव्हांखे इन्हनि सां इजाज़त आहे, छो त कई मुआहिद बि न आहिनि, इस्लाम जे खुला मुखालिफ़ आहिनि मुस्लमाननि सां, ऐं इस्लाम जे जमात सां इहो क़िताल कनि था, त हाणे तव्हांखे क़िताल करिणो आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे वारो रुकूं वरी इंशा अल्लाह ताला तिलावत कंदासीं, जंहिंमें अल्लाह ताला मोमिन जे क़तल जे मुतल्लिक़ अहकाम बयानु फ़रमाया आहिनि। उहो क़तल ॼाणी वाणी हुजे या भुल में हुजे, उन जे मुतल्लिक़ अहकाम आहिनि। ज़िंदगी रही इंशा अल्लाह सुभाणे पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।